रानीपुर मां अव्हांखे ख़बर ॾींदासीं त कोर्ट जे हुकुम ते रानीपुर शहर में मुख़्तलिफ़ बाज़ारनि ऐं क़ौमी शाहराह ते हद दख़लनि ख़िलाफ़ ऑपरेशन। एसी सूबो दौरो नज़ीर अहमद जतोई पारां क़ौमी शाहराह जे ॿिन्ही पासनि रेलवे स्टेशन रोड ते क़ाइमु हद दख़लनि ख़िलाफ़ ऑपरेशन कयो वियो। रोड जे ॿिन्ही पासनि खां कैबिननि रेड़ा हटाया विया। उन मौक़े ते एसी सूबो दौरो नज़ीर जतोई मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त कोर्ट जे हुकुम ते अॼु शहर में हद दख़लनि ख़िलाफ़ ऑपरेशन शुरू कयो वियो आहे। जंहिं शहर में वधियल हद दख़लनि ख़िलाफ़ ऑपरेशन शुरू कयो वियो आहे ऐं हद दख़लियूं हटाइण जो अमल जारी रहंदो। हुन वधीक चयो त शहर में हद दख़लनि हुअण सबबि माण्हुनि खे सख़्तु मुश्किलात सां मुंहुं ॾियणो पवे थो। हुन वधीक चयो त हद दख़लनि ख़िलाफ़ ऑपरेशन जारी रहंदो। केतिरनि ई दुकानदारनि खे वार्निंग पिणु ॾिनी आहे त हद दख़लियूं पाण मुरादूं हटाए छॾनि, ॿी सूरत में संदनि मथां केस दाख़िल करे क़ानूनी कार्रवाई पिणु कई वेंदी। उन मौक़े ते एडवोकेट हुबदार भुट्टो पिणु साणुसि गॾु हो।